सखर मिलिट्री रोड वारे इलाइक़े जे मक़ामी होटल में शेख बिरादरी तरफ़ां सोशल गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिं में शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि जे मोज़िज़नि, सियासी समाजी शख़्सियतुनि, वकील बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि भरपूर नमूने शिरकत कई। नौजवान जवाद अहमद शेख जी मुसरत वारनि ख़ुशियुनि जी घड़ियुनि में शरीक समाजी अॻवान गुलज़ार अहमद शेख, निसार अहमद, मुश्ताक अहमद, मुमताज़ अहमद, मोहम्मद अली, इसरार अहमद शेख ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध सूफ़ियुनि, सर्वेचनि ऐं दरवेशनि जी धरती आहे, जिन साणे सां मोहबत ऐं अक़ीदत जो दर्स ॾिनो आहे। इहो ई सबबु आहे जो सिंध वासी हर ॾुखे दौर में मुतहिद थी मोहबत ऐं भाईचारे जो मुज़ाहिरो कंदे सरज़मीन ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि जो मुक़ाबिलो कंदा आया आहिनि। सिंधु दरिया मां चोलिस्तान केनाल कढण वारे मंसूबे खे सिंधी माण्हुनि मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। तंहिं करे वफ़ाक़ी हुकूमत होश खां कमु वठे, छो त सिंध जा करोड़े माण्हू सिंधु दरिया जे पाणीअ ते धाड़ो हणण खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा। उन मौक़े ते मोहम्मद रमज़ान शेख, मोहम्मद इस्माइल, अल्ताफ अहमद, हाफ़िज़ वकार अहमद, आसिफ अली, सईद अहमद, इम्तियाज़ अहमद शेख ऐं ॿियनि पिणु तक़रीब में पंहिंजा वीचार वंडिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची